इल्म दौलत खां बहितर आहे, छाकाणि त इल्म तव्हांजी हिफ़ाज़त करे थो, पर दौलत जी हिफ़ाज़त तव्हांखे पाण करणी पवे थी। सब्र कामयाबियुनि जी चाबी आहे। सब्र सां वॾियूं वॾियूं मुश्किलातूं हल थी वञनि थियूं। माण्हुनि खे उन्हनि जे इख़लाक़ सां परखियो ऐं उन्हनि जे ज़ाहिरी हालत सां न। ख़ामोशी इल्म जो दरवाज़ो आहे। जेको घणो ॻाल्हाए थो उहो पंहिंजे अणॼाई ज़ाहिर करे थो। पंहिंजे दुश्मन सां नफ़रत न कयो, छो त थी सघे थो उहो हिकु ॾींहुं तव्हांजो दोस्त बणिजी वञे। तव्हांजे लफ़्ज़ उन वक़्त ताईं तव्हां वटि क़ीमती आहिनि जेसि ताईं तव्हां ख़ामोश आहियो। बहितरीन इंसान उहो आहे जेको ॿियनि लाइ उहो पसंदि करे जेको पाण लाइ पसंदि करे थो। दिलि जी पाकीज़गी इबादत खां वॾी आहे। मुश्किलातुनि में अलाह खां मदद घुरो, उहो तव्हांखे बहितर शइ अता कंदो। गरूर इंसान जी वॾी कमज़ोरी आहे, आजिज़ी ऊचाई ॾिए थी। माण्हुनि जा ऐब ॻोल्हण बदिरां पंहिंजे पाण बहितर बणायो। जेको माफ़ करणु ॼाणे थो उहो सभ खां वधीक मज़बूत आहे। दुआ मोमिन जो वॾो हथियार आहे, उन सां तक़दीर बदिली थी सघे थी। सचो दोस्त उहो आहे जेको तव्हांखे तव्हां जूं ग़लतियूं ॿुधाए। पंहिंजे ख़्वाहिश ते क़ाबू पाइणु सभ खां वॾी फतेह आहे। दौलत वारो उहो आहे जेको क़नाइत सां ख़ुशि रहे।